फौजिया, आवाज़ जो दर्द दिल जे दर्द जो तर्जुमान हूंदो आहे। अव्हांजे आवाज़ में बेपनाह दर्द समायल आहे। छा इहो दर्दीली दिल जो नतीजो आहे या आवाज़ परियां खां ई कुदरती अहिड़ो मिलियल अथव? न, ज़ाहिर कुदरती त पंहिंजी जाइ ते आहे, लेकिन ज़रूर उनमें को न को अहिड़ो वाक़ियो हूंदो आहे तॾहिं हादसो हूंदो आहे तॾहिं आवाज़ ईअं थींदो आहे। मतलब जी तव्हांजी कीअं दिल दुखाई? शायद थी सघे थो। चङो, इन खां अॻु जो तव्हां ॿियो सवाल पुछो, पोइ तव्हां इश्क कयो, मोहबत कई न, छो त तव्हां पोइ सोचींदो त फनकार जेको बि आहे न, पोइ उहो ॻाल्हाए थो, ॻाए थो, लिखे थो, माना फनून लतीफ़ा जंहिंजो बि तालुक आहे न, उन हवाले सां ॻाल्हि कजे त ज़रूर हे दर्द जेको हिन ॻाल्हि कई त यकीनन दर्द पोइ ज़ाहिर थिए थो। ऐं फन सां जेका मोहबत आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो इश्क आहे। तव्हां पंहिंजे औलाद सां मोहबत कयूं त उहो बि इश्क आहे। जी सही आहे। फौजिया, अदा नसीर मिर्ज़ा चवंदो आहे, ही अनवर हकड़े ऐं मुंहिंजे तरफ़ां तव्हां खां सवाल। अच्छा। अदा नसीर मिर्ज़ा चवंदो आहे त फौजिया जॾहिं नई नई रेडियो ते आई हुई त खेसि अखियुनि में कारो भंबूट, कजल, ॾंदनि खे मुसाग लॻल ऐं वारनि में पशम जे गुलनि वारी ख़ूबसूरत सगी पातल हूंदी हुई। हिन ॻाल्हि में केतिरी सदाकत जो आख़िर में जेका सा इहा सगी जेका उन जी तमामु घणी तारीफ़ नसीर साहब कई आहे, इहा महिरबानी नसीर साहब जी। ऐं मुसा कई कजल हरण को हर्ज त न आहे, हालांकि ईअं कोन्हे, थोरो घणो मतिलबु ज़ाहिर माहौल असांजो अहिड़ो हूंदो पर्दे वारो त शायदि हुजे बि, मूंखे यादि न आहे। ईअं बि कजल अञा बि पाईंदी आहियां, अहिड़ो को मसइलो कोन्हे। फैशन बि कंदी आहियां ऐं कजल बि पाईंदी आहियां। ॿियो बि सवाल आहे, पोइ भला हिकिड़ी पक्की सिंधियाणी मां ही मॉडर्न फौजिया सुमरो कीअं थियो? तव्हांखे वणंदो शुरू शुरू में ही वार कटराइण ऐं अंग्रेज़ी स्टाइल में हलण? न, मूंखे कोन वणंदो कोन हो, पर बहरहाल माहौल जे हिसाब सां पोइ मूंखे सुठो लॻो। जी, माना शोबिज़ जे हवाले सां अचे थो त जिदत आहे न, वक़्त जे हवाले सां चेंजिंग ज़रूरी आहे, तब्दीली तॾहिं आई आहे। मतिलबु अॼुकल्ह जा फनकार चवंदा आहिनि त रेडियो ते अचणु तमामु सवलो हूंदो आहे, इन लाइ अव्हां इन सां केतिरे क़दुरु मुतफ़िक़ आहियो? ईअं सही आहे? रेडियो ते अचण त को अनवर मसइलो कोन्हे, अचण में त छा आहे, रेडियो ॾिसण वारा बि ईंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि त असीं मशीन बि ॾिसी अचूं ऐं मां जेके अनवर खे ॾिसी अचूं, नसीर खे ॾिसी अचूं, लेकिन फौजिया खे ॾिसी अचूं, पर रेडियो जे अंदरि अचण खां पोइ नालो कमाइण ॾुखियो आहे। रेडियो ते अचण को मसइलो न आहे। रेडियो ते घुमण त सवलो आहे, घुमण सवलो आहे, पर हिते परफॉर्म करण या फनकार थियण तमामु ॾुखियो आहे। अच्छा, हिते सुवाल जो ॿियो हिसो हो त अव्हांखे सवलो लॻो या ॾुखियो लॻो शुरूआती दौर जेको तव्हांजो अचण तव्हांजो? असां जॾहिं आया हुआसीं तमामु तॾहिं ॾुखियो दौर हो, तमामु घणो। अचण बि ॾुखियो हो, उन खां पोइ हिते रहण तमामु ज़्यादा ॾुखियो। ऑडिशन्स ख़ैर जा केतिरा भेरा ॾिना? ऑडिशन मूं ॾिनी, मुंहिंजे ख्याल में 3-4 दफ़ा त ॾिनी हुई। 3-4 दफ़ा ॾिनव? अच्छा, तव्हांखे मुख़्तलिफ़ उन खां पोइ बि मुंहिंजी रिकॉर्डिंग न थींदी हुई। मुख़्तलिफ़ तव्हांखे उस्ताद मिलिया? जी, हर कंहिं तव्हांखे तरबियत ॾिनी? जी, यकीनन तव्हां उस्ताद तव्हांखे तमामु वेझो हूंदो, जंहिं तव्हांखे सुठे नमूने सां सेखारियो हुजे। मरहूम गुलाम हुसैन कलेरी हो जेको महिनत कई, छो जो मुंहिंजो आवाज़ सही हो, लेकिन मूंखे रिधम ते ॻाइण न ईंदो हो, उहो सॼी महिनत शुरूआती माना सही तरीक़े सां तव्हांखे न आंदो। जी, फौजिया, तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधण लाइ त माण्हू हुई मांदा हूंदा आहिनि, जिन में आऊं बि शामिल आहियां, थी सघे थो अनवर साहब हुजे, पर असां सभु सिंधवासी तव्हांजो ख़ूबसूरत आवाज़ ऐं ॻाइण जे रूप में ॿुधण जा बि ॾाढा शौक़ीन आहियूं। ऐं हाणे तव्हां पंहिंजी पसंदि ते पंहिंजो ई को कलाम असांखे ॿुधाईंदो? पर वज़ाहत कयूं त फौजिया काफ़ी अरसे खां पोइ रेडियो ते आई आहे जी, ऐं ताज़ो कल्ह जेका शोबे मौसीक़ी जी जेका रोशन जरवार जो रिकॉर्ड कयो आहे, उहो ॿुधूं? जी, ॿुधो ऐं ॿुधायो। यकीनन। मुंहिंजे मारून दे
जस हाण उमर जी कोन मनी जस हाण उमर जी मूर न कढंदस हाण उमर जी मूर न कढंदस हाण उमर जी जैसी साह दरी दिल कई साह दरी मुंहिंजे मारुन दे वनजा कांगवरी मुंहिंजे मारुन दे वनजा कांगवरी रोशन मोटा शाल अबाणन रोशन मोटा शाल अबाणन सचपुच सूहा मंझ वखाणन सचपुच सूहा मंझ वखाणन पौंदम नेण करी दिल कई चाह करी मुंहिंजे मारुन दे वनजा कांगवरी मुंहिंजे मारुन दे वनजा कांगवरी वनजा कांगवरी दिल कई चाह करी मुंहिंजे मारुन दे वनजा कांगवरी